पर शामिल कंदासीं। टंडे मस्ती वेझो कराची एक्सप्रेस जी बोकीअ खे बाहि लॻण सबबि औरतुनि ऐं 3 ॿारनि सूधो 7 ॼणा सड़ी फोत थी विया, जिन जा लाश खरपुर अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। पेश आहे फिदा हुसैन ॼण जी रिपोर्ट। हाँ जी बिल्कुल असीं मौजूद आहियूं वक्त टंडो मस्ती स्टेशन ते, जिथे टंडो मस्ती स्टेशन जे भरिसां ही कराची एक्सप्रेस के जेका सो रेल खे बाहि लगी गुज़र रात देर साईं उते असीं मौजूद आहियूं, जंहिंमें 6 खां 7 लाश जेके हथ आया आहिनि। सो हिते मौजूद जेके डॉक्टरनि जी टीम आहे, रेस्क्यू अमलो आहे, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। वो है टोटल इन गाड़ी में इन साढ़े 6 लाश कढिया विया आहिनि, जिन मां तक़रीबन हिकिड़ो वॾो आहे, ॿियो फीमेल आहे, 4 ॿार आहिनि। बॉडीज़ आइडेंटिफाई जहिड़ियूं न आहिनि ऐं इहे हाणे बॉडीज़ सभु असां शिफ्ट पिया कयूं सिविल हॉस्पिटल खैरपुर मॉर्चरी में। उते हिन जा सैंपल्स वठंदासीं पोइ DNA लाइ। उन खां पोइ जॾहिं DNA रिपोर्ट्स ईंदियूं त मालिक खे डेड बॉडी हैंड ओवर कयूं। अच्छा साईं, हे जेका आहे रेल जी जेका बोगी आहे तमामु सड़ियल हालत में नज़र पई अचे। तव्हां जॾहिं रेस्क्यू अमल शुरू कयो उन में तव्हांखे बाहि जो केतिरो जेको आहे कारण नज़र आयो, त केतिरी बाहि हुई ऐं बाहि जा शोला जेके हुआ वधीक? साईं बाहि जी शिदत तमामु मां सम्झां तमामु घणी हुई, त लोह बि ॻरी वियो आहे अंदरि। उन में बि लोह ॻरी वियो आहे, त ॿी का शइ त बचंदी कोन्हे, लोह ॻरी सघे थो, त इन में अंदाज़ो करे सघूं था त शिदत तमामु घणी हुई। ज़ख़्मी केतिरा आहे? ज़ख़्मी साईं हिन महिल असां हिन महिल पहुतासीं त असांखे ज़ख़्मी कोई न मिलियो आहे। हिकिड़ी माई जी रिपोर्ट आहे त हुन को ट्रेन मां जंप ॾिनो, उहा बि मुंहिंजो ख़्याल आहे उनजी बि डेथ थी वई आहे सिविल हॉस्पिटल खैरपुर। न नाले जी ख़बर न आहे। तक़रीबन 7 डेड बॉडी असां कढियूं आहिनि। सॼी टीम सां गॾु गेम्स जी कंबट इंस्टीट्यूट जी, ठीकु आहे, डायरेक्टर बि असां सां गॾु हुयो। को अर्ली इन द मॉर्निंग जी इंफॉर्मेशन ते असां पहुतासीं। 7 डेड बॉडियूं असां किथे शिफ्ट कयो आहे? उते हिन वक़्तु असां प्रिज़र्व करे हिते रखियूं आहिनि। उनजी DNA टेस्ट जे लाइ जेको आहे उनजी टेस्टूं थींदियूं ऐं जिते मालिक चवंदा उते पहुचाईंदासीं इंशाअल्लाह। कराची खां लाहौर जी तरफ़ पई वञे ऐं बाहि लॻण जो न ताईं अथेंटिक रीज़न कोई न लिखी सघियो आहे। जेसीं टीम पंहिंजो फाइनल डिसीजन ॾे त शामा लॻी कीअं लॻी। रेस्क्यू अमल त हा, रेस्क्यू अमल यानी हुनखे बाहि ते क़ाबू पातो, हुन में जेके डेड बॉडीज़ वग़ैरह हुयूं उन्हनि खे कढियो वियो। बाक़ी फाइनल इहा यानी डिसीजन अञा पेंडिंग में आहे। हायर अथॉरिटीज़ हुन में आहे त शामा लॻी बाहि कीअं लॻी इहा अञा कंफर्म न आहे थियो। हाँ जी बिल्कुल नाज़रीन, तव्हां रेलवे इंतज़ामिया रेस्क्यू अमले ऐं मेडिकल अस्पताल गिम्स अस्पताल गंबट ऐं खैरपुर अस्पताल गंबट जे रेस्क्यू टीमुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणो हुयो त 6 खां 7 लाश जेके आहिनि हितां रेल मां बरामद थिया आहिनि, जेके सड़ियल आहिनि, जंहिंमां हिक जी सुञाणप थी चुकी आहे ऐं 6 जेके लाश आहिनि उहे सर्दखाने में रखिया वेंदा, जंहिंजी DNA टेस्ट कराइण खां पोइ उनजी सुञाणप थियण खां बाद में वारसनि हवाले कया वेंदा। कैमरामैन लाला सगीर अहमद उजड़ सां गॾु फिदा हुसैन उजड़, धरती TV न्यूज़, टंडो मस्ती।